नाज़रीन शदादकोट प्रेस क्लब में मौजूद आहियूं। पूरे सिंध जी यहाँ शदादकोट में भी पंहिंजी अख़बार ऐं टाइम न्यूज़ जे सरवाण अली काज़ी जी जेको स्लोगन ॾिनो आहे कराची सिंध आहे सिंध जिंद आहे जे सिरे हेठि शदादकोट प्रेस क्लब में शहरी एक्शन कमेटी ऐं वर्किंग जनरल अलायंस पारां पंहिंजी एकता मच कचहरी प्रोग्राम रखियो आहे। उन प्रोग्राम में शिरकत कंदड़ शहर जे सियासी समाज अॻुवाणनि सां ॻाल्हि ॿोल कंदासीं। उनजो छा चवणु आहे? सिंध जी सकाफ़त के उजागर करण जे लाइ हुननि हिकिड़ी माना भरपूर कदम खयो आहे। इन जे करे असां हुनखे जज़ था ॾियूं। ॿिए नंबर ते इहा ॻाल्हि त सिंध जी जेका सकाफ़त आहे उहा हज़ारे लखे सालनि खां वठी करे आहे ऐं उहा ज़िंदा रहंदी ऐं इंशाअल्लाह हर वक़्तु तरक़ी कंदी रहंदी। इन जे करे सिंधी सकाफ़त खे उजागर करण जे लाइ उनखे मज़बूत ऐं मोकुम करण जे लाइ असांखे हर पंहिंजो किरदारु अदा करणु खपे ऐं इंशाअल्लाह असांजी जेका सकाफ़त आहे उहा ज़िंदा ऐं आबाद रहंदी। पंहिंजी अख़बार ऐं टाइम न्यूज़ जे सरवाण अली काज़ी सां असां न्याय जी थोराए था आहियूं। जंहिं पहिरियों असांखे यादि आहे त हिन इहो ॾींहुं असांखे अली काज़ी साहिबु ॾिनो ऐं असां हिन ॾींहं खे ईद खां घटि न मल्हाईंदा आहियूं। हीअ असांजी सदियुनि पुराणी सकाफ़त आहे। जेको हे प्रोग्राम आहे इहो पंहिंजी अख़बार ऐं अली काज़ी जे चैनल टाइम न्यूज़ जे ज़रिए मल्हायो वियो आहे ऐं असांजी जेका तहज़ीब आहे उहा 5000 साल पुराणी आहे। असां हिन कल्चर डे खे ईद जो ॾींहुं सम्झूं था ऐं हर सिंधी पंहिंजे अजरक ऐं टोपी सां मोहबत करे थो। जंहिं वक़्तु हिकिड़े जेको आहे सिंध दुश्मन माण्हू जॾहिं टोपीअ ते चिथड़ू कयूं त अली काज़ी जो नारो ॾेई करे सभिनी मीडिया खे सॼे सिंधियुनि खे एतिरो त मुतहद कयो कि अॼु इहो तारीख़ी ॾींहुं असांजो क़ौमी ॾींहुं जे तौर ते मल्हायो वञे थो। ऐं मां सम्झां थो त जेका सिंध जी सकाफ़त आहे उहा अमन ऐं भाईचारे जो सकाफ़त आहे ऐं मुंहिंजे दड़े जी सकाफ़त आहे जंहिंजे ज़रिए अमन ऐं इंसानियत जे भलाई जे लाइ झाखोड़ करे सघे थो। असां इन मौक़े ते अली काज़ी खे ख़राज तहसीन पेश कयूं था, इन जे सथ खे सलाम पेश कयूं था ऐं सिंध जे अवाम खे अपील था कयूं त रंग नसल ज़ात खां बाला तरती करे उन ॾींहं खे भरपूर नमूने सां मल्हायो वञे। जो आहे कसम जैसी सीनो सीने में दम थे संत ख़ातिर जे सिर भी कलम लाट बरंदी रहे साथ हलंदो रहे नौजवान साथियों संत जा वारसो। पंहिंजी मच कचहरी हवाले सां ही जेका कोठाई वई आहे शदादकोट प्रेस क्लब में इन जो सॼो क्रेडिट मोहतरम टाइम न्यूज़ जे सरवाण अली काज़ी खे असां ॾियूं पिया। सिंध हज़ार सालनि खां वठी धरती आहे ऐं ज़िंदा क़ौम उहे हूंदियूं आहिनि जेके पंहिंजो सकाफ़त ऐं पंहिंजो कल्चर मल्हाईंदियूं आहिनि। यकीनन इहो सॼो क्रेडिट असां मोहतरम अली काज़ी खे ॾियूं था। मां अली काज़ी खे जस पेश थो कयां ऐं उन्हनि हिकु तमामु बहितरीन इशू खयो आहे कराची सिंध आहे और सिंध जिंद आहे। उन हवाले सां अॼु तव्हां बहितरीन कमु करे रहिया आहियो। शदादकोट शहर जे अंदरि एकता ॾियारा जेके मल्हायो पिया वञनि अली काज़ी जे तरफ़ां सभ खां पहिरीं जेतिरी मां अली काज़ी जी तारीफ़ कयां घटि आहे। जिन सिंध जो इशू खणी करे हर मास ते सिंध दुश्मननि खे ॾेखारियो आहे त कराची सिंध आहे और सिंध जिंद आहे ता क़यामत रहंदी। सिंध जे सरवाण अली काज़ी जेको ही पैगाम ॾिनो आहे कराची सिंध आहे सिंध जिंद आहे असां हिनखे भरपूर तरीक़े सां मल्हाईंदासीं ऐं जेको प्रोग्राम आहे इहो बि असांजो सबूत आहे त असां जेको आचार ते 6 डिसंबर अचण वारो आहे इहो असां पंहिंजे सभिनी साथियुनि दोस्तनि गॾु असां भरपूर तरीक़े सां मल्हाईंदासीं। शरीक शहर जे मुख़्तलिफ़ सियासी समाजी अॻुवाणनि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं। उन्हनि इहो चयो आहे त कराची सिंध आहे सिंध जिंद आहे जे सिरे हेठि अली काज़ी जेको सॾु ॾिनो आहे उनखे 6 डिसंबर ते भरपूर नमूने सां मल्हाईंदासीं ऐं उन ॾींहं खे ईद ॾींहुं जेको मल्हाए करे नवां कपिड़ा सिंधी टोपी अजरक पाए करे अली काज़ी जे सर खे भरपूर मोड़ ॾींदासीं। कैमरामैन एम यूनिस सां गॾु इसाक बोज़दार टाइम न्यूज़ शदादकोट।